अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं भिंडीअ जे फ़सुल जे बारे में। त दोस्तों हे भिंडी जो फ़सुलु आहे। तक़रीबन हिनखे असांखे लॻाए हिनखे तक़रीबन 35 खां 40 ॾींहं थिया आहिनि। 35 खां 40 ॾींहं थिया आहिनि हिनखे असांखे लॻाए। हे तक़रीबन ॿूटो तक़रीबन हींअर फुट जो थी चुको आहे। फुट जो ॿूटो थी चुको आहे। हे तक़रीबन असांखे 25 खां 30 ॾींहंनि में असांखे हीअ सब्ज़ी ॾियणु शुरू कंदो। किथे किथे हिन गुलबाटी बि खई आहे। ऐं हींअर ही गर्मियुनि जी सीज़न आहे। तक़रीबन अॼु तारीख़ आहे 25 जून। तक़रीबन जुलाई जे महीने में ही सब्ज़ी ॾियणु शुरू थी वेंदी। ऐं हिनखे तक़रीबन असां हिन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। त दोस्तों हिनखे तक़रीबन असां 5 खां 6 ॾींहं पाणी ॾींदा आहियूं ऐं 8 खां 10 ॾींहं तक़रीबन असां हिनखे जेको आहे सो स्प्रे कंदा आहियूं। ऐं तक़रीबन जेको आहे सो 15-20 ॾींहं कलर हिनखे असां 2 दफ़ा कलर ॾेई चुका आहियूं। ऐं हिकिड़ो वरी हाणे हिन पाणीअ सां हिनखे कलर ॾींदासीं। त दोस्तों जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो यूट्यूब चैनल, त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो जेकॾहिं असांजो वीडियो तव्हांखे पसंदि अची रहियो आहे। दोस्तों हे तक़रीबन 8 खां 10 वेसा थी वेंदी इहा भिंडी। तक़रीबन 8-10 वेसा थी वेंदी। हिन जी एवरेज तक़रीबन असांखे मिलंदी 91 ॾींहं। तक़रीबन इहा असांखे भिंडी ॾींदी 91 ॾींहं 35 खां 40 किलो। वधीक मौसम जो हिसाब किताब बि थींदो आहे, छो जो हींअर गर्मियुनि जी सीज़न हली रही आहे। घणी गर्मीअ में इहा लप कुझु घटि ॾींदी आहे। त दोस्तों जेकॾहिं अहिड़ा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो।